कलोई में कश्मीर डे के हवाले से शहरन पारा खंगार सिंह अरबाब जुल्फकार अली ॿियनि जी अगवानी में शहर जो गश्त किया वियो। उन मौके ते अगवाननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान में रहंदड़ सभु मुसलमान ऐं हिंदू भाइरनि जियां रहनि था। 9 तारीख़ असांजो जेको इहो अॼोको ॾियारो उहो आहे कश्मीर डे यानी ब्लैक डे जे हवाले सां। कश्मीर ते बर्बरत जेको ज़ुल्म थी रहियो आहे, असांजी सॼी जेका क़ौम आहे, असांजा हारी नारी उस्ताद साफ़ी बिरादरान इन जदोजहद में गॾु आहिनि ऐं असांखे यकीन आहे त हिकु ॾींहुं ज़रूरु आज़ादु थींदो। रत जो आख़िरी फुड़े जी ज़रूरत पई तॾहिं बि ॾेई ऐं कश्मीरनि खे आज़ादु कराईंदासीं। असां सियाह ॾींहुं तौरु असां इन करे मल्हाए रहिया आहियूं त कश्मीर में मुसलसल नाइंसाफ़ी थी रही है या बर्बरियत जेका फैलाई है ज़ालिम भारत, उन भारत के खिलाफ़ उन वज़ीर आज़म मोदी के खिलाफ़ ही असीं कारो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। ज़िंदगी जी हर फील्ड से तालुक रखंदड़ माण्हू उन खिलाफ़ है। जेकॾहिं कश्मीर से जुल्म थियो उन जुल्म के खिलाफ़ जेकॾहिं असांखे रत वाहिणो पियो, अॼु पगर वाहियूं था, सुभाणे जेकॾहिं असांखे रत वाहिणो पवंदो त इंशाअल्लाह ताला उहो रत बि वाहे छॾींदासीं पंहिंजे वतन ख़ातिर। हुननि चयो त मोदी हिन वक़्तु कश्मीर में मुसलमाननि मथां ज़ुल्म करे पियो। हू गॾियल क़ौमुनि खां मुतालबो कनि था त फौरी तौर ते कश्मीर तां मोदी जो ज़ुल्म बंदि करायो वञे। उन मौके ते फ्रांस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी खिलाफ़ पिणु सख़्त नारेबाज़ी कई वई। इरफान खोसो, सिंध टीवी न्यूज़, कलोई।